हाणे सलवात अड़ी पढ़ो जो असांजी ॾींहं रात जा जेके ओजागा आहिनि उहा थकावट लही वई वरी महिरबानी बुलंद आवाज़ सां नाराए तकबीर मौला हयाती देव नाराए रसालत ऊंचे आवाज़ सां कुल ईमान नाराए हैदरी हुसैनियत यजीदियत अहल बैत जे हर दुश्मन ते लानत मासूमीन जी ज़ात ते उच्ची सलवात पढ़ो मौला कायनात का इल्तिजा है सखी इमाम हुसैन अलैहिस्सलाम के ज़ख्मी हथन जो सदको जेतरा हथ बुलंदन के जो हथ खाली न वने बानिया ने मजलिस जो अहमद अली उन जा भाइर बच्चा है घर वेड़ा क़यामत ताईं आबाद हुजन जिते मौला जो हितडो विछायो वियो ज़िक्र कयो वियो इमाम हुसैन तहां जे घरन के आबाद शाद फरमाए या अल्लाह तू कायनात जो खालिक असां जो दुआऊं हिन पाक महीने में कबूल फरमा इन कौम के नमाजी बनाए अदादार मातमदार करबला शाम जो गवार बना मौला हिन बीमारी के इन वायरस के जे आहे बे तू कायनात जो खालिक इन के दुनिया ता खत्म करता के मोमिन करबला शाम मक्के मदीने वनी सगन अदादारियों थन खुले आम अदादारियों थन जे हाने ॾिसो मातमन ते पाबंदी आ रूटन ते पाबंदी आ ये मौला सख्त खत्म कर मां या दुआ तो करो सभई आमीन जरूर चओ मौला बीमारन के शिफाए कामिला अता फरमा बे औलादन के औलाद नरीना अता फरमा हाजतमंदन जो हाजतों कबूल फरमा तमाम भाइरन ज़ाकिरन की पढ़ाई मुझी पढ़ाई मौली साहब की पढ़ाई इमाम की बारगाह में कबूल फरमा सब का वड्डी दुआ इमाम ज़माना अलैहिस्सलाम जे ज़हूर में ताजील फरमा बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो साईं जी ज़ात साईं ता हेडा अच वे ते उस कोकर साहब ता बानी मजलिस थोड़ो हिन पासे सलवात एड़ी पढ़ो जो मलाइका अर्श के खबर लगे त अली वारा बैठा थोड़ो डाडे हे मुझो घर रा साईं मुके सो साहिबान सिफारिश कई वहीद अली बुट साहब साईं जा दोस्त सजो मां तर पढ़ियो मां जंबसाने इया वनी पढ़नी है अगले साल पढ़िया से हिते तमाम घणी इज्जत मिली जेका पूरो साल रही आ असांजे दिल में सादा जी इज्जत जो दिलन में आहे तव्हां वो जो चेंदान बरोचकी में ए बहराड़ी में तो हो चंदान मानू गैर सैयद ये ता जो सोना प्यारा त असा हिन दुनिया में शयूं बडिठियो या सैयद रिठो या कुरान रिठो थोड़ो गालाई दो तो मां 2 मिनट पढ़ी दो अमीर अल मोमिनीन अली इब्न अबी तालिब जेड़ो असा के इमाम मिलियो एड़ो कायनात के न मिलियो हां हां दिसो त हाने केतरो खोखर गालाइन ता ए जिन जी मजलिस चली आ उहे भी खोखर उहे सोबेदार जहन ता हितो जाओ मिंबर हुसैन की कसम अली जड़ो इमाम मिलियो जे कायनात में के बे खेड़ो मिलियो आ त असा वांगुर नालो खणे घबराए जो मां थोड़ो जोशीले मजलिस पढ़ण जो हां ये हां साईं बे के खेड़ो मिलियो आ भला मां गवाही जा असा रोज 5 वक्त आज़ानन में गवाही दे चौंदा अशहदु अन्ना अमीर अल मोमिनीन व इमाम अल मुत्तकीन अलीन वलीउल्लाह अलीन हुज्जतुल्लाह एड़ो के जो बियो आहे त आज़ान में नालो खणी देखा अल्लाहु अकबर वडी जल्दी कया न खुतबो पढ़वा न रुबाई चदो अलहम्द से वनास की पहचान अली है अरे मैं क्या हूँ रसूलों का भी ईमान अली है वो जिसने कहा था कि मुझे कुरान है काफी क्या उसको खबर न थी कि कुरान अली सदके 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 मौला हयात देव मौला इमाम ज़माना ये हद सलामत रखे जनाब सैयद ताजा बेड़ा आबाद करे अली त मिलियो पर जेके अली जा यार हैं पुटवरी इमाम मिले हाय हाय भला जे अली न पढ़ा जो कि रमजान त छा पढ़ा भला सही एड़ो के जो पीर देखार मैं एकड़ो जुमलो पढ़ा जे ता जो अज दिलियों न ठरी वन के जो पीर के जो इमाम प्रोफेसर अब्दुल हकीम साहब आस्ते करे पढ़ा हां सही मां दिलन जे वेजो के जो पीर के भगल मस्जिद में जमे न तो सजी जिंदगी गीत गाए सही असा मस्जिद में
हाँ से मौला जे मिंबर जो कसम इन्हनि 1400 साल अली जे दुश्मनी में जिंदगी खत्म करे छड़ी पर अली कल बि बुलंदा अली अज बि बुलंदा अली कयामत ताईं बुलंदा अली चइबो ई बुलंदी खे आहा असां जो उहो इमाम आ जेको काबे जे विच में लहे बाबो पाण अली अचे त काबे जे विच में जने नरजुल जलाल पुट अचे त काबे जी छत यार जे मर्जी हो जे अज तहां जी हाने असां जा ओजागा थकल त असां जो अखियूं ॾिसो रोज़न में एड़ी गर्मी में मजलिसूं अली वारन के गर्मी सर्दी रोके न सकंदी अज मुझे दिल बणजी वई आ त कल जेको हेडे हिम्मत जतो यारन गोठ में बख्श जतो ही कसीदो पढ़ियो अज मुझे दिल जेदी सिंधी कसीदो पढ़ा हां साईं जो पर न पढ़ी सकियो कल पर साल घणी तकीर कई पर आ म तो फदाइल दी जात जेड़ो सोनो कसीदो बुधाए जो ता जा हां ठरी ए मुझा सोरी जाकर बेहतरीन बेचारा मेहमान ये भी पढ़ंदा इमाम हुसैन के रंग लाए लेकिन इहो बि ॾसे खोखर बिरादरी वारी ज़ाकिर बि इलाही अथव पंजाब में भटी ऐं खोखर इलाही ज़ाकिर अथव तव्हांजी क़ौम ते मौला जी दुआ आहे सलवात मां ख़बर पवंदी त मां छा पढ़ा पढ़ूं कसीदो साथ डिबो मां बग़ैर सोरज़न जे साईं सोज़ियां वाले ज़ाकिर में त कला ज़ाकिर हाँ साईं तो साथ में खबर पौंदी अन्या सलवात में खबर पौंदी अन्या मैं मुतमइन न थियो तो मैं कसीदो पढ़ा या न पढ़ा उच्ची सलवात साईं जी वरी मेहरबानी हलिया तो बेहलिया नजफ जो शाह सखिया त अज ताईं हितना हथ खाली मोटियो कोई ना हलिया तू बेहलिया न एड़ो छिगल ना रो लथो तारो जे घर ते सलमान उन जे आया दर ते दाड़ीअ सां बोहारी यादनी हाणे त ॻाल्हाईंदो हाय 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 दरी ओ ॻाल्हि थी उन जी हले जंहिंजे दर ते ढोली झले हातिम सखावत आपने हा हातिम सखावत आपने समूरी गाल सचिया वने पंहिंजन खां पुछिया त अॼु ताईं हितना हथ खाली मोटियो कोई नाराए हैदरी ठरी न विया चार मिसरा ता घर मिसरे ते मां चेक कंदो आ कायनात जी कीमत जो मिसरो पढ़ा ता जे इलाके वारन जा मोमिनन जा हां ठरी वञन अली जे इमामत जो ही कब्र में पुछाणो थींदोए उते छा बुधाईंदे भला सदके सदके हो सवालन जवाबन खातो कब्र जे अजाबन खातो जान की छड़ाही दे भला जान की छड़ाही दे भला नबिन जी कौन सरिया अदावत तो छो रखिया त अॼु ताईं हितना हथ खाली मोटियो कोई इमाम हुसैन दाई हयाती करे जड़ो जुमलो आ सजी रात मुखे दाद जो तब घटा कायनात जी कीमत जो मिसरो पढ़ा इजाजत है ना हाँ बेड़िया मां नजीउल्लाह खे बाहिमा खलीलुल्लाह खे कहिया बचायो या अली सदका सदका ॾिसो सोज़ी केतिरा दिखान हो बेड़िया में नजीउल्लाह खे बाहिमा खलीलुल्लाह खे कहिया बचायो या अली मरहब जो नालो बुधी
भजना वया जो भजे मोहम्मद पुकारियो या अली। मरहबा जो नालो बुधी इन जुमले ते न ॻाल्हाए त पोइ कॾहिं मजलिस जो सुरूर वठंदो। अल्लाह जे रसूल ऐलान कयो सुबुह हे अलम उनखे ॾींदुमि जेको मर्द हूंदो, जेको करार हूंदो, जेको भॼंदो न मरहब खे मारींदो। माना साबित थी वियो आहे रसूल चवण थो चाहे दुनिया जे जाहिलनि खे क़यामत ताईं जंहिंजे घर ते गाज़ीअ जो अलम हुजे समझो मर्द जो घर आ, गैरतमंद जो घर आ। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। मिसरो पूरो क्या न मरहबा जो नालो बुधी भजना वया जो भजी मोहम्मद पुकारियो या अली। हा मोहम्मद पुकारियो या अली। नबिन जी कौन सरिया अदावत तो छो रखिया त अज ताईं हितना हथ खाली मोटिया कोई ना। चौथो मिसरो पढ़ा ताजा हम ठरी वञा। ओ मौला जे दर ते रोई अंधड़े सदा जो हई अखिन खे नज़ारो वियो मिली। अली जे दर ते अखियूं घुरियो मिले न। ओ मौला जे दर ते रोई अंधड़े सदा जो हई अखिन के नज़ारो वियो मिली। दस्ते खुदा भी तुआ मुश्किल कुशा भी तुआ इहो अज इशारो वियो मिली। हा 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 इहो अज इशारो वियो मिली। हाणे ये सब वेठा हो असां बे झोल झलिया जाफरी आसरो वॾो त अज ताईं हितना हथ खाली मोटियो। इजाजत आहे घबराहट तो ना है न काई। जे खोकर साहब अहमद अली नाराज न थे ऐं हमीद मां थोड़ा पंहिंजा लफ़्ज़ फेराए पढ़ा जे मां घणो पढ़ंदुमि वयो बेन्यास ठरिया अज ताईं हितना हथ खाली मोटिया कोई ना हलिया तूं बे हलिया। अचे न दर ते झुके ये तो वो दर आ जो है दर ते या अबू दर बणजी विया या कंबर बणजी विया या सलमान बणजी विया या लाल कलंदर बणजी। अल्लाहु अकबर। हिन दर ते छड़ो झुकण अचे। हिन दर ते अली जे दर ते छड़ो छोके झुकण अचे। ओ हिनन जी करीमी एडी आ बड़ा से मजमू हिनन जी करीमी एडी आ एडी करीमी जो हिनन जे दर ता सजण त परे जी गाल आ कोई दुश्मन भी खाली ना आयो। अली का घुरी त तदस यदल्ला वारे हथन सा छा छा दई अली जे पुटन का घुरी तदस खुश नसीब हो जो अजो के जो कारा कपड़ा पाए अली जे धीअन के पुरसो जनाया। अल्लाहु अकबर। फज़ाइल जी बुधी लेकिन मसाइब जो न मुझे मौला जे शहादत जो दी जन जे ज़ियारत में लिखियल अस्सलामु अलैका या अव्वल मज़लूम ओ कायनात जा पहरिया मज़लूम असा जो तोते सलाम। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अखियों प्यारियों न कजा अजो को दी दईं जे दी का घट ना दहीअ जे ॾींहुं सकीना यतीम थी अज अली जो टई धीअर यतीम थी।
सदका 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 यार वेण करे रोण मोमिन जी शान तू शर्म न कजा इने आसरे में न हो जां तो भरसा वारो रोए तो पो मां रोवां आहा इए धाड़ी मारे करे रो जे अज कूफे में हसन हुसैन पे रोवां अज जिए कूफे में हजरत अब्बास पे रोए अज इए रोए हा जी गासी जा वेण पे अज इए रोए आज ज़ैनब कलसूम जी चादर लथला मां एकड़ो जुमलो पढ़ंदुम जेके धीउन जा पीर वेठा हो न अच्छी दाढ़ी वाला अल्लाह करे जे ता बर्दाश्त करे सकियो तो मुके अगते पढ़ण जी जरूरत न पवंदी दुआ घुरजा ए सैयद थी जवार थी बाहू तो बधा इन 21 वारे ॾींहनि में 19 खां वठी हिकु दुआ घुरजा अल्लाह न करे साईं ता है कई आ न अल्लाह करे तू जिगर संभाले सके जवान साईं अल्लाह न करे कंहिं गरीब जी धीअ बे ईद जे ॾींहनि में यतीम न थी या हुसैन जुमलो काफी आयो पर ए ईद बहन साल में एक ईद उल फितर एक ईद ज़ुहा ये बही ईदों अली जे धीन जो कूफो शहर खाई हाय हाने मातम वस में हो जाई त कजा हथ प्यारा न कजा हा हा तो कजड़ो इशारो करे समझाया मानो न को जख्मी थी वने ईद ज़ुहा ते रुकैया जेड़ी भेण बेवा थी वई कूफे जे शहर जा बार माउन को नवा कपड़ा वठना गाजी जा भाणे जा नंडा हथ झले कात लगे चवन पे पेरियो मुखे मार हे मुझे बाबे जी जाए ते सदका 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 सदको थी वन्या ता जे अखन दा सदको थी वन्या ता जे गोढ़न तोणे जो सैयद के खबर ही ना तने गोढ़े जी कीमत छाए जेके बतूल पांजे रुमाल में खणे तो आस्ते रोंदे ना अज कोई झिक्यो रोंदो मथा केजे भरसा बगैर बासन वारो गाजी बैठो हो मथा केजे भरसा करबला जो गरीब बैठो हो जे चवंदो मौला फरमाईंदी तो झिको रोनो आ तो डिठो ज न हो मुजो अमीर बाबू या हुसैन या ज़हरा इजाजत जो तो एकड़ो जुमलो बियो ईद जो बुधाया मिंबर हुसैन जी कसम हे जेके 9 ॾींहं न साईं हे जेके 9 ॾींहं 21 खां वठी 29 ताईं 30 ताईं इन ॾींहनि में हे सब जे ता जा वेड़ा असां जो हवेलियो इन ॾींहनि में जेके धीउ न सोटियूं मासा थियूं हिक ॿिए खे चवंदियूं आहिनि हिन ईद ते मां बाबा खां नवां दाल दुर वठंदसि हिन ईद ते मां बाबा खां नई चूड़ी वठंदमि हिन ईद ते मां बाबा खां नवां कपड़ा वठंदमि जिन ॾींहनि में दुनिया जो धीउ अञा तो की रज़ा छा पढ़े दुनिया जो धीउ ईदूं संभालींदियूं अल्लाह जाने उन्हनि ॾींहनि में मुसलमाननि ज़ैनब जा वार खोल रहे छॾिया ईद ॾिहाड़े बाबे जी कबर ते आई आहे चए थी बाबा मूंखां गाज़ी नथो पर चई सदका 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 मातम तुझे मजहब में जाए मां सदके वञा तुझे मातम ता मां कुर्बान वञा सही मां कुर्बान वञा जेतरी देर चवे मां पढ़ा मां कुर्बान वञा ॾाढी सोणी मुखाणी थई इमाम हुसैन तो रंग लाए जनाब सैयदा तुने पुरसो कबूल करे जनाब सैयदा थक जो न इमाम जे सदके अल्लाहु अकबर बाबे खंबा जनाबे ज़ैनब खातून आ तोखे जेके धीउन जा पीर वेठा हो हिकड़ो जुमलो आलिया सैन जे दुखन जो धीअ जरे जमंदी आ उन खां वठी पांजी औलाद ताईं या धीअ जी ख्वाहिश होंदी आ बस शयूं उन के पेके जे तरफां खर्च चवंदी आ ये बस शयूं मुके पेका जे यार मां रुजा तो खुदा जो कसम मां यो ड्रिजी जुमलो पढ़ियो कल भी अज भी यो मनात को रुजा तो जाते पढ़ियो होते हाय हुसैन दी आवाज आई तुझे जिगर में जे कबर हुसैन आ हर धीअ सोचींदी आ बशयूं मुखे पेका जन पढ़ा साईं एक जदे ईद अचे त पेकी अचे यो जदे मरा त कफन पेका जन हाय हाय किस्मत अली जे धीअ जी हाने लिखाए नथो सका माथ में किस्मत अली जे धीअ जी धियों चंदियूं आहिनि ईद मिले त बाबो हथन सां ॾे कफन मिले त भाइर पाराइनि पर इहा ज़ैनब जी किस्मत आहे जॾहिं ईद आई त बाबो हलियो वियो जॾहिं कफन जी ॻाल्हि आई सभई भाइर घुसजी सदका 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 वॾी सोणी मुखाणी नी थई अली जी धीअ राज़ी थई 19 जी ज़रब लगी हाँ वेण कया बस हाँ वेण कया तुझो इंतजार में तुझो इंतजार खत्म कया
मौला जो कसम आओ हिन इलाइक़े वारो 19 जी रात अली बिस्तरे ते तड़फंदो रहियो वेहिया जी सॼी रात मौला तड़पंदो रहियो 21 जी रात अली उथियो हाणे जंहिंजे दिल में जिगर में गोश्त जो टुकड़ो आहे उथी मातम कंदो अली न गाज़ीअ ॾे वियो आहे न हसन ॾे वियो आहे न हुसैन ॾे वियो आहे सिधो धीअ ज़ैनब जे हुजरे में आयो अधु रात जो थियो आहे जदो ज़ैनब जाग अॼु मुंहिंजी आख़िरी रात आहे ओ ज़ैनब बचड़ा अॼु मुंहिंजी शहादत जी रात आहे इंतज़ार कंदे त रहिजी वेंदे ओ ज़ैनब बचड़ा अॼु मुंहिंजी आख़िरी रात हाय 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 त कर यार हे बे इमामा पढ़ा बाबा हे बे इमामा हिकु ॿियो बे इमामा हे 40 हिजरी कूफे जो शहरा अली चे पे उथी जाग मुंहिंजी आख़िरी रात मौला जो कसम हिकु ॿियो इमामा जे थकिया न हुजो 10 मुहर्रम जी रात हुसैन सकीना जे अॻियां बीही चे पियो सकीना सुम्ही पा अज मुझी आखिरी रात आलम लिखन था ज़ैनब अमीर पीओ जी धी हुई सकीना गरीब हुसैन जी धी हुई अली जाने पियो अज ज़ैनब उथंदी त गाज़ीअ जे सहारे सुम्हंदी हुसैन जाने पियो अज सुती त सुती ओ वरी शाम ताईं शिमर जा तमाचा ओ जेका चे पई बाबा मुझा कन जख्मी या हुसैन या हुसैन या ज़हरा राजी रह जो मातम 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 तुझे मज़ा में जाएगा अली बादशाह नो अज थी बाबा रो छो था पढ़ाया छजा बाबा रो छो था बाबा रो छो था पुत्र बीठा न धियो बीठो तहां जी मोहब्बत थी पढ़ाई कसम बखुदा जेको ये डाठिया रोए न डाठिया रोए अज मैं जुमलो पढ़ा तो अगले साल ताईं याद रहंदो चौथे इमाम का कहे पूछो मौला डाठिया रोण मौला गोदा कुटे रोण सीनो कुटे रोण कंहिंजी सुन्नत इमाम जदो डाठिया रोण मुंहिंजी अम्मा रुबाब जी सुन्नत जॾहिं कोई मोमिन डाठिया रोंदो मुझी अम्मा पर्दे में अची चंदी मोमिन तुझो शुक्रियो ओ तू मुझे असगर जो तीर डिठो त न हो ओ तू मुझे सकीना जा दुर लहंदे न डिठा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा मातम मातम तुझे मज़हब में जाएगा अली जद मुझा बकम अधूरा रह जिया एक मुझो सजदो ओ बियो मुझो खुतबो बुझड़ जा मोमिना जी भाइरन जे विच में बीठी सर मथे करे जदी बाबा ओ बाबा बिन्ही कमन मां दुखियो कम कहड़ो हाने माथम कंदे अली रुनो जदो मुझो सजदो सोलो मुझो खुतबो दुखियो जदी बाबा सजदो जाने हुसैन ओ बाबा खुतबो जाना ओ बाबा मुझो खुतबो बुधना छजा इल्तमास दुआ बराए मार्फते हुज्जते खुदा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा कुल्ले वलियकल हुज्जत इब्न अल हसन अस्करी अलैहि सलाम सलवातुका अलैहि व अला अवाइहि फी हाज़िहि साअति व फी कुल्li साअत मिन सात लैली व नहार वलियन व हाफिज़न व काइदन व नासिरा वदलीलन वाइनन हत्ता तुस्किनहु अर्ज़का तव्वा
वतुमत्याहु फीहा तवीला। मालिक अल्लाह इबादत मंजूर फरमा। मालिक अल्लाह बानियाने मजालिस दे इज्जत रिज़्क बख्त विच इजाफा फरमा। मालिक अल्लाह जितने मोमिन दूर या करीब तो टोराइन मालिक अल्लाह टोराया इबादत शुमार फरमा। मालिक अल्लाह हाज़रीन मजलिस दे गुनाह माफ फरमा। मालिक अल्लाह जितने मोमिन बीमार हैं सदका बीमार करबला दा सेहत अता फरमा। मालिक अल्लाह जितने मोमिन बे औलाद हैं सैंड रबाब दी उजड़ी झोली दो सदका औलादे नरीना अता फरमा। मालिक अल्लाह जितने मोमिन परेशान हैं परेशानियां दूर फरमा। आमीन सारे आखी करो हर दुआ दे कबूल होवन दी जाहे मजलिस हुसैन। अज़दार दी आमीन दा एक बहुत बड़ा मकाम है। इमाम हुसैन फरमांदे जेड़े साडे मनण वाले ने ओ साडे दुश्मनां दे जनाज़ियां ते न वणन। एह अज़दार इमाम हुसैन दी अजमत पिया दसना। इमाम हुसैन फरमांदे जेड़ा साडे मनण वाला है ओ साडे दुश्मनां दे जनाज़ियां ते न वणे। अगर मजबूरी तू वणना पई वणे उथां वणते साडे मनण वाला आमीन ना आखे। हुसैन फरमांदे साडे मनण वाला आमीन आधे मैं हुसैन इब्ने अली को जन्नत देवणी। तो आमीन सारे आखी करो। मालिक अल्लाह उस वक्त तक किसी मोमिन को मौत न दे जब तक वो 14 दा जवार न बन जाए। पहली और आखिरी दुआ मालिक अल्लाह साडी आखिरी हुज्जत दा जल्द ज़हूर फरमा। मालिक अल्लाह कायम दे ज़हूर विच ताजील फरमा। अल्लाहुम्मा सल्ले अला मुहम्मद व आले मुहम्मद। अपने अपने दुआवां दी कबूलियत वास्ते सलवात पढ़ो। मोहम्मद व आले मोहम्मद। एक ऐसी सलवात पढ़ो कि मजलिस दे वारिस राजी थी वञन। मोहम्मद व आले मोहम्मद। नारे तकबीर। अली दे खालिक तनाए सारे मिलके चो नारे तकबीर। नारे रिसालत। ए ओ ना है जिस ना दी वजह तू अल्लाह कायनात बड़ी है सारे मिलके चो नारे रिसालत। नारे हैदरी। इंज नहीं जंदा जंदा अली इमाम है सजा हाथ बुलंद करके हैदरी। या अली अलैहिस्सलाम। हुसैनियत यजीदियत अहले बैत दे दुश्मन ते लानत। पाक सैयदा दे दुश्मन ते लानत। इब्न मुलजम मलऊन ते लानत। आमद इमाम ज़माना वास्ते जिस जिस अज़दार दा जितना जितना दिल धड़क दे